तो करे जेकी मन जहां सो तारी तगे तुझे लुत्फ जी लतीफ़ चए तो वटि कमी कान अब्दुल छुटा आम को फेरो पगल सारी रात सुबह जागी तने याद कियो सारी रात सुबह जागी तने याद कियो उन जी अब्दुल लतीफ़ जे मिठी रदो उन जी अब्दुल लतीफ़ जे मिठी रदो मां के कोड़ी कल सलाम आग अचे उन जी आउं सम्झां थो त हिन इंसान जी अज़मत जेका आहे जिन ख़ुदा खे सम्झो इंसान खे सम्झो ज़िंदगी खे सम्झो ऐं सारी रात सुबह मन राति ज़ुल्म जो कॉन्सेप्ट आहे को अहिड़ो दौर ईंदो आहे जंहिंमें मन सॼो दौर सॼो ज़मानो राति थी वेंदो राति ॾींहुं जहिड़ी हूंदी आहे उहो को ज़मानो हिते तव्हांजा ॾींहं बि रातिनि जा उहो जहालत खे बि राति चइजे मन को कुझु बि ॾिसण में न अचे जिते दुनिया त सॼी भरी पई आहे तमामु पर केतिरा माण्हू आहिनि तव्हांजे आस पास शहर ॻोठ सभु सुजनि था दिलि चवे थी को अहिड़ो माण्हू सुजे अहिड़ो को बड़जी छांव जहिड़ो घाटो सगारो माण्हू को आलिम को अदीब को शाइर जंहिं वटि हली वेहूं जी छां में को ॻाल्हियूं नथो ॿुधूं हली हली थकिजी पियो आहे माण्हू नथो मिले माना व्यास में विरख को वणा चो वेड़ विरख चइबो वण खे जेके वॾा जेके वण हुआ वॾा जेके छांवरा जेके हुआ जंहिंजे हेठां ढण वेंदा एॾा एॾा वॾा जेका वण असांजा जंहिंमें मां ढण अची विए उहे केॾा को वणा चो वेड़ को वणा चो को नंढड़ो वण आहे को ही सॼी बयान सिक गॾे गौरा लॻाए मयो उठ उनजी सिक गौरे मथां कहिड़ी ॻाल्हि ही इंसान ॾाढी जेका अज़मत आहे ते उनजी अब्दुल लतीफ़ जे मिठी रदो माण्हू मिठी मां ठहे थो आहे त मिठी जो किनो पर जेकॾहिं भला कमु करे थो उहो चङा कमु करे थो हुजे उनजी मिटी उनजी ज़िंदगी उनजे वजूद मान वठो माना इम्तिहान में पास थी वियो ऐं ही एॾी वॾी शइ आहे जेकी मुंहिंजे जहान सो तारी तगे ख़ुदा चए थो त हीअ काइनात जेका सॼी आहे उहा कुझु कानून करे ऐं सभई जेके मलाइका आहिनि सभई जेके ख़ुदा जी ताक़तूं जेके आहिनि ख़ुदा जी जेका हुकुम में हलनि थियूं ऐं कंहिंखे जेको आहे सो बार कोन्हे को ऐं को बि उनखे चवण वारो कोन्हे को हाणे गेसर नथा कनि वेसर नथा कनि ऐं जेकर को वेसर करे थो त उहो हींअर माण्हू थो करे छो त जीअं काइनात जी उहे शयूं जेके इंसान इन समाज खां अलॻि आहिनि जीअं उन्हनि जा कानून आहिनि इहे ख़ुदा इंसान जे लाइ समाज में रहण जे लाइ कानून ठाहिनि उन्हनि कानूननि ते जेकॾहिं माण्हू हलण थो रुॻो तसवर करे हीअं कंहिंसां ॻाल्हाईंदो थींदो को अगरि कूड़ न ॻाल्हाइण या कूड़ खां सवाइ गाॾी नथी हले नंढड़ो मिसाल बुनियादी शइ इहा आहे ॻाल्हियूं कमु कहिड़ो था करियो तव्हांजो असुलु जेको आहे धंधो छा आहे ॻाल्हि कहिड़ी था करियो माना माण्हू जिथे
इहा एतिरी बेवसी थी वई आहे, मायूस थी आहे त चङा भला मौजा थींदो कुझु कोन। इहो हक़ीक़त आहे। ये न को यो माण्हू लाज़मी आहे त माण्हू इन कंडीशन में अचे थो हिते माण्हू, पर उतां खां पोइ जेको आहे सो वरी माण्हू खे रस्तो मिले थो, माण्हू खे दुनिया सां ॿुधाए। हाणे हिन दुनिया खे सिंबलाइज़ थो करे दरिया सां। हाणे कुझु आर्ट पंहिंजो फन थो ॾेखारे पियो, दुनिया सां दरिया को तालुक है। इसी दुनिया दरिया है, उनमें सब माण्हू तारुल है, को तरी थो वञे, को उॾी थो वञे। चई छा छा कहिड़ा ख़तरा है? चई हिकिड़ी लहर लोभ जी, हिकिड़ी लहर लोभ जी, ॿियो आतिशी ओड़ा ओड़ा अबड़ा सबड़ा न बाहि समुंड में ओड़ा थींदा आहिनि। उन में वरी के जबल हूंदा आहिनि जेके ॿरंदड़ जबल हूंदा आहिनि, ऐं उहे ॿरंदा रहंदा आहिनि। जेके पाणी गरम थींदो आहे, पाणी बुखार थींदो आहे, पोइ वरी जेको आहे सो इहे जोड़ ठहंदा आहिनि, पोइ ॿी वसंदा आहिनि। आतिशी ओड़ा। ॿियो हिकिड़ी लहर लोभ जी, लालच लोभ। उनमें जॾहिं माण्हू पवे थो त उन खां पोइ जेको आहे माण्हू अखियूं ॿुटे थो छॾे, पोइ माण्हू सिर्फ़ु ख़ुदगर्ज़ थी थो वञे, मफ़ाद परस्त थी थो वञे, ॿिए जे मफ़ाद खे माण्हू छॾे थो ॾे। माण्हू हिकिड़ी लहर लोभ जी, ॿियो आतिशी ओड़ा तालिबन तिया मोड़े चाढ़ी मकड़ी। त माना जेके तालिब हुआ, जिन माण्हू खे वञिणो हो, जिन माण्हू खे उन्हनि पोइ उहे जेके ख़तरनाक जेके जायूं हंध हुआ, उहो छॾे पोइ वरी ॿियो पासो वठी हलिया विया। तालिबन तिया उतां मोड़े चाढ़ियूं मकड़ियूं, माना पंहिंजियूं जेके गाॾियूं जेके हुयूं, उन्हनि जेके मकड़ियूं जेके ॿेड़ियूं हुयूं, उहे जेको आहे ॿिए रस्ते खां जेको आहे निकिरी पिया हलिया। रुकावट थी पियूं, रुकावट न थियनि तव्हांजी जेको आहे तर कीअं पैदा थी, शिदत कीअं पैदा थी। ॾाढी माण्हू ऐं रुकावटूं माण्हुनि खे जेको आहे अॻिते वधण जो हिकिड़ो सोर्स आहे। सेवा कर सुभाणे जी जित जल वहे थो जा। हाणे हिते सिंबल दरिया जो ॾिए थो, धरती ते या त अणगण लहरियूं ऐं अजीब जेका मखलूकात ऐं जेका समुंडनि में ऐं दरियानि में आहे। ऐं सुभाणे सेवा कर, सुभाणे जी सेवा करणु, समूह जी सेवा करणु, ज़िंदगी जी सेवा करणु, माना उहो सुभाणे चवे छा थो, उनजो कानून छा आहे, उनजो सिस्टम छा आहे। इन शयुनि खे असां कॾहिं बि जेको घणा माण्हू आहिनि सोचींदा हूंदा, असीं सोचींदा रहूं था। वॾे खां वॾो जेको अॻे ते अलाए केतिरियूं फिल्मूं ठही वियूं, अलाए केतिरियूं मुश्किलूं ठही वियूं, अलाए छा छा ठहियो उन्हनि शयुनि ते। त ख़ुदा दुनिया जी आहे ख़ुदा खे ॻोल्ही जेको चवे थो त वॾा डॉक्टर पैदा आहिनि, वरी उनखे ॻोल्हण जे लाइ केॾा वञी छो वणकार ॻोल्ही हो त खे लिखो की लतीफ़ चए ॿारो जो बेपार थी सती बद संदरो सुनो थी पार नाए नेण निहार तो में डेरो दोस्त जो पाणी हुजे झूपड़ा मूर्ख उञमल। हेॾो इल्मु मिली वञण खां पोइ, हेॾो सहूलियतूं मिली वञण खां पोइ बि जेकॾहिं माण्हू घोड़ा घोड़ा करे, उन माण्हू खे छा करे? दरिया जे कप ते वेठा हुजनि, उन जॻह मरनि। मूर्ख अनजान चलिया माण्हू हूंदा, जे माण्हू अॻियां पई घुरिजे पोइ बि न खाए माण्हू, उनखे छा कबो? ॾिसो कीअं खुदाई खे, उलूहियत खे, ख़ुदा खे कीअं ई जेको आहे सो आसान करे। भई उहो जेके सिफ़तूं, उहे जेके ख़ासियतूं, उहे जेके ख़ुदा जूं आहिनि, उहे तूं पंहिंजो पाण में त आण तूं, तो ख़ुदा तोखे कीअं अचे, ख़ुदा में कीअं अचे? असां त फिज़िकली ख़ुदा ठाहे वेही रहियासीं, बुत ठाहे वेही रहियासीं, माण्हू जे रूप में बि हुआ, कबर जे रूप में बि हुआ,
मुर्दनि जे रूप में बि हुआ, उन में सुहिणा सुहिणा लिबास हुआ, जानवर बि हुआ उनमें। असुल ॻाल्हि इहा आहे ही जेको वञी छो वरिता वारी ॻाल्हि, बल्कि तव्हीं पहिरीं पंहिंजो पाण ख़ुदा जो तव्हां हेॾी वॾी ऑर्गेनाइजेशन इंसान जो पंहिंजो वजूद अचो, इन खे रुगो तव्हां सोचो त कीअं अखि जे मथां ही जेका सनी जेका तंद थींदी आहे, जेका दिमाग़ खां मथां पाणी आणींदी आहे, दारे खे हर वक़्तु तर लॻे थी, इहा चवनि था त 70 किलोमीटर थी थिए। माना हितां खां वठी गारे जेका ॾिसण में बि कान थिए थी। त हीअ जेके असां उन शइ खे पंहिंजे वजूद खे, फितरत खे, छो त फितरत माण्हू जी न थींदी आहे, माण्हू खे कुदरत मिली आहे, इल्मु मिलियो आहे, माण्हू क़दुरु मिलिया आहे, माण्हू फितरत सां माण्हू विढ़ंदो आयो आहे। जेतिरी अञा बि हुन में संग पैदा थी ओतिरो विढ़ंदो, पर के अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंखे माण्हू खे बीहणो घुरिजे। पर थिए छा थो त माण्हू अञा उहा संग पैदा न थी आहे, उन खां अॻे दावा वारी करे वेठो आहे, उहो चवंदो न आसमान तां जेकी कीरे करे, उन खां पोइ जेकॾहिं उहा कीरे नथो सघे आसमान खे, उन खां पोइ नाकाम थो थिए, उन खां पोइ सभिनी शयुनि जो इनकार थो। पर माण्हू जो जेतिरो कद आहे, जेतिरी हुनजी वित आहे, जेतिरी हुनजी सक आहे, उन मुताबिक़ जेकॾहिं उहो हिकिड़े सिस्टम तरफ़ जेकॾहिं अमल कंदो त उनजो नतीजो बिल्कुलु पॉज़िटिव निकिरंदो। असीं या त सफ़ा 0 ते आहियूं, या त सफ़ा 60 ते ॻाल्हाईंदा आहियूं, ॿिन्ही तरीक़नि सां माण्हू न पहुची सघे। हाणे हिन में ई जेको आहे सो केॾी ख़ूबसूरती सां असांखे उहा उलूहियत बि सम्झाए थो वञे, ख़ुदा जी वॾाई सम्झाए थो वञे। उन में जेके वरी असां वटि जेके इल्म में जेके जवाहर जेके आहिनि, सुठियूं ॻाल्हियूं, जेके मोती, उहे बि ॿुधाए थो वञे। ऐं वरी फिज़िकल दुनिया में समुंडनि में जेका आहे दौलत, उहा बि ॿुधाए थो वञे। त हर लिहाज़ सां माण्हू जी रहनुमाई करे थो, हर लिहाज़ सां जेको आहे माण्हू खे शाहूकार करण जी कोशिशि थो करे, त सेवा कर सुभाणे जी जेतिरी दर वहे थो जा साईं वान समुंड में मालिक मोती लाल जे मासो जुड़े ई माल पूजा पुर थी। जेकॾहिं हुन वञाए मासो बि कान्हे, पोइ जेको ख़ुदा जो इल्मु आहे, हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में अचे, रुगो माण्हू इहो सम्झी वञे ला इख़लास जो दीन, त माण्हू सिधो थी वञे। लाल कदा काज़मी रोज़ानी माण्हू पढ़नि था ऐं पोइ पूरो कनि था। इहे ख़ुदा जी ॻाल्हियूं मासो आहे त बसि खूब लॻल आहे, ख़ुदा हुननि खे पसंदि नथो करे। ख़ुदा चए थो ख़ुदा पसंदि न कंदो, असीं तव्हांखे कीअं पसंदि कंदासीं? असांजो मयार त वरी उहो थींदो जेको ख़ुदा जो मयार। की माण्हुनि खे आज़ादु करण था चाहिनि, चए थो से पूॼारा पुर थिया समुंड सेवियो जन। हाणे हीउ जेको रूहानी पासो हो नतीजो, जेको ख़ुदाई पासो हो, उते चई त सेवा कर सुभाणे जी, माना पहिरीं इल्मु सिख, पहिरीं ॼाण सिख, पहिरीं ख़ुदा खां पुछ, तुंहिंजो अकुलु महदूद आहे, जे अकुलु बीह उते ख़ुदा खां पुछ, ख़ुदा ॿुधाईंदो।